بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. ही सिलसिलो असांजो आदाब नबविया जंहिंखे दोस्तनि खे ख़बर आहे त असीं हिन सिलसिले में काफ़ी टाइम गुज़ारियो आहे। अॼु ही 41 हिसो आहे। 41 हिसो आदाब नबविया अन-नज़र इला समा फी सलाह, आसमान ॾे ॾिसणु निमाज़ जे टाइम में। निमाज़ में माण्हू खे इंसान खे ही शइ जाइज़ न आहे जो आसमान ॾे ॾिसे। हूअं आसमान ॾे हर टाइम ॾिसी सघे थो, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे तमामु घणो झले थो निमाज़ में नज़र हुजे सजदे जी जॻह ते। हाँ, कंहिं उलमा जो जेके फ़क़ीह आहिनि, उलमा मालिकी शाफ़िई हम्बली, इमाम मालिक न बाक़ी ॿिया 3 इमाम हम्बली ऐं शाफ़िई ऐं अबू हनीफ़ा, उहे चवंदा त सजदे जी जॻह ते नज़र हुजे। इहो हुननि जो यानी इत्तिफ़ाक़ आहे, सजदे जी जॻह ते। इमाम मालिक चए थो त अॻिते ॾिसी सघे थो जे हरम में या काबतला ॾे नज़र करे सघे थो। उनजो सिर्फ़ु इहो कौल आहे त हरम में जो इंसान आहे त जा अॻिते ॾिसे पोइ खणी काबतला ॾिसणु हुजे या हरम में हुजे किथे बि, पर उनजो इहो कौल इजाज़त इन में आहे। बाक़ी इमामनि जो सभिनि जो कौल मुतफ़िक़ आहिनि त निमाज़ जे दौरान सजदे जिते थींदो आहे उते नज़र हुजे, छो जो तूं अलाह जे अॻियां बीठो आहीं, उनखे तो पुकारी, उनखे तो सॾी, ऐं हेॾे होॾे न आहे इंसान खे ॾिसणु। खणी इहो ॾिसणु आसमान ॾे हुजे, छो जो काफ़ी असीं माण्हू तव्हां बि ॾिठा हूंदा ॻोठ पाकिस्तान में सजदे रुकू खां जंहिंमें उथंदा आहिनि त पोइ खणी उहो सुनत कंदा आहिनि, रफ़ लिदन कंदा आहिनि, हथ मथे करे पोइ आसमान ॾे नज़र थींदी अथनि। हाणे इहो न लिखे त असीं भलो अमल था कयूं, पर इहो शैताननि खे बरगलाए थो। इहो जाइज़ न आहे, इहो शरीयत में जाइज़ न आहे मथे आसमान ॾे ॾिसणु बिल्कुलु। छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त लयंतहियन अक़वामुन, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हदीस आहे त चए थो लयंतहियन अक़वामुन यरफ़ऊन अबसारहुम इला समा औ लतख़तफ़न अबसारहुम। नबी करीम फरमाए थो जे माण्हू बस कोन था कनि जे आसमान ॾे ॾिसण खां, जा उन्हनि जी नज़र अलाह साईं ख़तमु करे छॾींदो, जा उन्हनि जी नज़र खसिजी वेंदी उन्हनि खां। हीउ ॾिसो वॾो हिकिड़ो यानी नबी जी हिकिड़ी बददुआ आहे उनखे, जेके माण्हू निमाज़ जे टाइम में आसमान ॾे था ॾिसनि। छो आहे उन टाइम में असांखे हुकुम आहे त ज़मीन ते ॾिसणु, सजदे जी जॻह ते ॾिसणु। सो माण्हू इन जो एहतियात करे। निमाज़ जेके पढ़ंदा निमाज़ी आहिनि ख़ासि उन्हनि खे ख़बर न आहे त इंसान खे निमाज़ में ख़ुशू ख़ुदू अलाह जे अॻियां तूं बीठो आहीं। ॾिसण कंहिं वॾेरे जे अॻियां या कंहिं बादशाह जे अॻियां कोन बीहंदे त बि ख़ामोश सां बीठो हूंदे। तूं अलाह जे जेके मालिकल मुल्क जेके तुंहिंजी जान में खून खे हलाए थो, दिलि खे हलाए थो, गुर्दनि खे हलाए थो, तूं सुतो पियो आहीं त सॼी जान अंदरि हले पई तुंहिंजी, तूं निंड पियो आहीं त इहो जेको अलाह उनजे अॻियां तूं बीठो आहीं त तूं ख़ुशू सां बि, अदब सां बि, इख़लाक़ सां बि निमाज़ में। ऐं जे रुकू खां उथी थो त नज़र का आसमान ॾे न कर, तुंहिंजी निमाज़ सजदे जॻह ते हुजे। जे काबतला जे अॻियां आई हरम में ई त पोइ अॻिते ॾिसी सघे थो। नेमी उलमा जे त ॾाढा हदीस में मसइला ॾाढा कढिया अथनि। असीं मुख़्तसर पंहिंजे दोस्तनि खे परेशान न कंदासीं, छो जो असांजा जेके दोस्त आहिनि आम माण्हू आहिनि, वधि जेके तुलबा आहिनि उन्हनि खे इन शयुनि जी ख़बर आहे। पर इहो ॾिसो उन में उलमा नबी करीम जी हदीसूं जमा था कनि त नबी करीम छो झलियो त मस्जिदुनि खे सिंगारियो घणो न, रंग रूप निशान न अलाए छाजे लाइ, छो जो इंसानु जेको आहे न उन में मसरूफ़ थी थो वञे नज़र में। उलमा चवनि था जेको इंसानु मस्जिद में जे निमाज़ पढ़े थो रुगो हुनजो हुजे न कालीन भलो हूंदो, रंग रूप हुन में हूंदा आहे हो त उन ॾे हुनजो ख़्यालु सॼो थी वेंदो कालीन ॾे। हाणे इहे इन मां असांखे नबी करीम चए थो त आख़िरी ज़माने जूं बिदतूं त मस्जिदूं सिंगारिजूं वेंदियूं। त छो जो इंसान खे जे सादो हूंदो कालीन, अछो या कारो या कहिड़ो बि ॻाढ़ो, बसि हिकिड़ो दफ़ो ॾिसंदो ॻाल्हि ख़तमु। पर जे नक्शा हूंदा, तारा हूंदा, लछा, त हुनजी सॼी सोच उन्हनि तारनि ॾे इन्हनि शिकिलनि ॾे हूंदी। तंहिंजे करे उलमा चवंदा त इहा बि चङी शइ न आहे। माण्हू सादो हुजे, सफ़ा फ़राश जेको हूंदो आहे कालीन जा, जेको मस्जिद में जेके निमाज़ माण्हू रखनि था मुसला सादा हुजनि। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿी हदीस में अचे थो त नबी करीम पंहिंजे घर में निमाज़ पढ़ी त उम्मुल मोमिनीन आयशा चए थी त उनजे साम्हूं भित में हिकिड़ी यानी ज़ोल यानी को कपिड़ो टंगियल हूंदो, उन ते कुझु नक्शा के ठहियल हुआ। त नबी करीम निमाज़ खां पोइ आयशा खे चई त इहा लाहे छॾ, फ़इन्नहा अशग़लतनी अन सलाह, मूंखे निमाज़ में परेशान करे छॾियो हुन, छो जो नज़र होॾे होॾे हर वञे पियो उन ॾे। त उते उलमा चवनि था त इहो बि इमाम मालिक जो कौल त अॻिते माण्हू ॾिसी सघे थो। नबी करीम भित ॾे ॾिठो त इहो ॾिठईं, इहो जेको कपिड़ो टंगियल हो या चमड़ी ही माल जी या बकरी जी उन ॾे नज़र वई।
त इहा बि ॾिस नबी करीम चयो त इहा घर मां कढी छॾियो, छो जो मुंहिंजी निमाज़ मुंहिंजो ख़ुशबू जेको उन ॾे थी वियो त इंसानु शैतान वारो थो लॻे त ॾिसेसि थो त हीअ ॾिस कहिड़ी शइ भली आहे, कहिड़ी शइ सुहिणी आहे, हीअ कीअं ठाही अथई, यानी अलाह ॾांहुं हिकिड़ो इंसानु मुनसरिफ़ थी थो वञे ॿी शइ ॾे। त इहा शइ खां बि नबी करीम असांखे झले थो त सिंगार घणी शइ ते जेका माण्हू निमाज़ जीअं मुस्ला ॾाढा सिंगारियल हूंदा आहिनि, इहे बि भला न आहिनि, इन्हनि खां बि माण्हू पासो करे, छो जो मसरूफ़ थी थो वञे इंसानु। ॾिसे थो हीउ तारो आहे या 4 कुंडा या 3 कुंडा त आहिनि, बसि हुननि अलाह ॾे तवजो ख़तमु थी थो वञे। या के मुस्लनि ते मदीने जो रोज़ो छापियल आहे या काबतुल्लाह छापियल आहे, इहो बि साईं शेख बिन बाज़ चवंदो त इहे बि सही न आहे इहो, छो जो मदीने जो रोज़ो आहे उन मथां तूं सजदो करी, या काबतुल्लाह उन मथां तूं पेर ॾींदो, इहो बेअदबी आहे। सो इंसानु कोशिशि करे अहिड़ियुनि शयुनि खां पासो करे निमाज़ ख़ालिस अलाह जे लाइ हुजे, तवजो उन ॾे हुजे, जीअं ई नबी करीम चए थो त जेको आसमान ॾे ॾिसंदो अलाह साईं इहो उहो कोन थो टिजे त उन नज़र अलाह साईं खसे छॾे, सजदे जी जॻह ते नज़र इंसान खे हुजे, वधि में वधि अॻिते ॾिसी सघे थो, जीअं हरम में आहे या काबतुल्लाह में आहे या ईअं। पर ॾिसो नबी करीम हुन कपिड़े ॾे रुॻो ॾिठो त बि चईं इहो कपिड़ो लाहे छॾियो। ऐं हींअर अॼुकल्ह मस्जिदूं एॾियूं सिंगारियल आहिनि जो माण्हू निमाज़ में बीहंदा त नज़र हेॾे होॾे हली थी वञे, महराब केॾो सुहिणो आहे, केॾो रंगीन आहे, केॾो हुन कमु थियल आहे महराब में, ऐं ॾिसंदे त छा इहो सभु शैतानी कमु माण्हू कनि था, शैतान उन्हनि खे मदद करे थो इन शइ जी त ॾिस माण्हू ॾिसनि त केॾी मस्जिद हसीन आहे, भली निमाज़ में न पर हुअं बि मसरूफ़ थींदा त अलाह जो घरु आहे, पर ॾिस केॾो हसीन आहे। ऐं इहा क़यामत जी निशानी आहे मस्जिदुनि खे वधि में वधि सिंगारणु। हा माण्हू के चवंदा यार भलो अमल आहे, असां पंहिंजे घर भला था ठाहियूं त अलाह जो घर भलो न ठाहियूं, पर एतिरे क़दुरु न हुजे, जीअं सादो भलो हूंदो तीअं माण्हू निमाज़ में मसरूफ़ न थींदा। इंसान खे मेन शइ आहे निमाज़, मेन शइ भली मस्जिद न हुजे, तूं हिकिड़ी सफ़ा शीशे जी मस्जिद ठाहे छॾी, हज़ारे माण्हू हुते निमाज़ पढ़नि, पर माण्हुनि जो सॼो निमाज़ जो ख़्यालु निमाज़ में न हूंदो, अलाह ॾे न हूंदो, रुॻो मस्जिद ॾे हूंदो, हीअ कीअं ठही आहे, ठुल घणा आहिनि, रंग कहिड़ा कहिड़ा आहिनि, शीशा कहिड़ा लॻियल आहिनि, त इन जो तोखे सवाबु मिलंदो। तूं पाण ख़ुदि सोच क़यामत ॾींहुं इन जो हिसाबु केरु ॾींदो, त तूं मसरूफ़ माण्हुनि खे निमाज़ खां निमाज़ ऐं अलाह खां तवजो करे पंहिंजे मस्जिद ॾे करे छॾियो, पंहिंजे रंगनि ॾे, पंहिंजे दरनि ॾे, पंहिंजे शीशनि ॾे, पंहिंजे स्पीकरनि ॾे, छो इन्हनि शइ खां इंसानु एहतियात करे त निमाज़ है ख़ुशबू अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन। अलाह साईं चए थो अल्लाह मूंखे प्यारा उहे आहिनि जेके निमाज़ में ॿी ॻाल्हि में सोचनि कोन था, मूं ॾे हुननि जी सॼी सोच आहे। तो अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हीअ सिलसिलत आदाब जेके असां हलो बि था इन मां अदब नबी करीम जा असांजे चवण ते जेके आहिनि, जंहिं शइ खां झले थो उन खां असीं पासो कंदासीं ऐं अदब सिखंदासीं। हीअ जेको सिलसिलो हो हीअ 41 नंबर हो, नज़र इला समा फ़ी सलाह, निमाज़ में दौरान आसमान ॾे माण्हू न ॾिसे, कोशिशि करे त सजदे जॻह ते हुजे। हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।